रजा सभई मूं सरदार मारू मिट मली रजा सभई मूं सरदार पर हशर वेल हिसाब में जॾे मुहिब थींदा महदार उत लोयन वारा लख हजार पर मारू मजन हिकड़ो जत सब जवान पर मर्द मजन हिकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान उत छुटंदो सारो जहान आर्य जे एहसान से जे पखी चवाई पिरन जो तहल हंजन साण मोती चुण मेहरान जा कढ न कहिंजी कान पोहेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी अर्शते मुंहिंजो सजन मेराज माणण थो वञे तो असां बदकारड़न खे अज बख्शराइण पियो वञे हमदई सलात खां बाद काबिल सद इज्जत व एहतराम जी वकार मशाइख इज़ाम व उलमाए किराम व हुफ़ज़ाए किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजां हिक आयत सगोरी अवां प्यारन मुसलमानन भाइरन जे खिदमत में तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी दात बाबरकात मोनाती ज़खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु मदीने जे ताजदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार बिनी जहानन जे सरदार लौलाक लम्मा जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज शरीफ मुतालिक चंद गालियों अवां ताईं पहुंचाण जी रब करीम मूंखे हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए ॿुधण खां बाद अल्लाह से असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। प्यारा मुसलमान भाइरो जिया तव्हां खे मालूम आ असां जे प्यारे भाउ मोहतरम जनाब अदा दरिया खान माछी जे निगरानी में बियन दोस्तन जे तावन सां अॼोको ही अज़ीम शान जलसो मुबारक जंहिंजो नालो रखियो वियो आहे या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहीं जलसे जो उन्वान आ जश्न मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला जी रात शलासा जो अचण कबूल फरमाए जेके भी असां तव्हां आया आहियूं ये सब खुश नसीब आहियूं अज असां जे मथा अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थिया जन असां खे हित विहारे पंहिंजे महबूब अलैहि सलातो वसलाम जे महफिल जो शरफ नसीब फरमायो आ। ऐं सिर्फ हिकड़ी हदीस अवां जी खिदमत में अग में बयान कयां। मुझे प्रोग्राम नौशर और फेरोज में हुयो
उते तकरीबन हिकिड़ो अल्लाह जो बानो हो जंहिंजी तकरीबन 100 साल जे लगभग उम्र हुई। मूंखां बि ग़लती थी, मूं उनखां किताब जो हवालो न वरितो। उन्हनि जे ॻोठ में प्रोग्राम हुयो, मूंखे हिकिड़ी हदीस ॿुधायो त नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़ो मस्जिद नबवी जे तरफ जलवा अफरोज थिया तो मस्जिद शरीफ जे चईन कुंडन में मदीने जे साईं जा गुलाम वेठा हा। साजे पासे वारी कुंड में जेके वेठल हुआ ये हुआ सब मुफ्ती, काजी, शेखुल हदीस। ऐं खाबे पासे वारी कुंड में उहे अल्लाह जा बाना हा जेके रब करीम जा आबिद साजिद उहे हुया। हिन पासे वारी कुंड खां उहे अल्लाह जा बाना वेठा हा जेके अल्लाह जे जिक्र करण वारा हा, जिक्र सेखारण वारा हा। हिन पासे वारी कुंड में जेके अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक वेठा हा, ये सब अणपढ़ियल हा, दुकानन हलाण वारा, जमींदारी करण वारा, बकरिन चारण वारा, उठन चारण वारा, ये सब अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक वेठा हा। हाने हिन पासे वारी कुंड वारा जेके हा उहे सब इल्मी मशगले में हुया। हिन पासे वारा इबादत में मशगूल हा, हिन पासे वारा अल्लाह जे जिक्र में हा। हाने हीअ जेका कुंड बाकी ही जंहिंमें हारी, मजदूर, दुकानदार, ताजर, जमींदार इहे वेठा हा। इन्हनि सोचो त हे सब पंहिंजे पंहिंजे कमनि सां पाण बि अल्लाह जे घर में वेठा आहियूं। हाणे ॿियो त पाण कुझु नथा ॼाणो, पाण हीअं कयूं हिकिड़ो पाण मजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो बयान करे ॿिया वरी चवनि सुभान अल्लाह। मौजज़ा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाण ॾिठा। हाणे हिकिड़ो मौजज़ो बयान करे ॿिया वेही ॿुधूं था, सुभान अल्लाह था चऊं। प्यारा मुसलमान भाइरो, जिए जो अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद शरीफ में दाखिल थिया, सभई असहाब सगोरा उठी भी मदीने जे साईं जो इस्तकबाल करण लगा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे जाइ ते वे जलवा अफरोज थिया, सभई गुलाम वेही रहिया। साजे पासे वारी कुंड वारनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो, साम्हूं अची वेठा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही खुदा जो घर आ, अदब वारी जाइ आ। अवां ॻाल्हायो पे, केड़ी कचहरी पे तवां कई। दुआ कयो अल्लाह से असां खे भी मस्जिद शरीफ जो अदब नसीब फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो, हे असां जो 5 वक्त नमाज तमाम भलारी आ, पर जे मस्जिद शरीफ में का दुनियावी गाल निकरी वही तो मुझे आका जो फरमान आ त तवां जे अमलन खे इं चट करे छडींदी जे बाहे सुकी काठी खे चट कंदी आ। यानी नमाज धकी कान झले। ये खुदा जो घर आ, अदब वारी जाइ आ। हिते जेतिरो जल्दी थी सके मस्जिद में नमाज पढ़ी बाहर निकरजे। का एड़ी गलत गाल, काड़ी दुनियाई गाल, बी का गाल मुझा प्यारा दोस्तों अल्लाह जे घर में नाहे करनी। असा जा बुजुर्गान दीन बिन जी गाल जी तमाम ताकीद करे वया। ऐसे लोड़े शरीफ वारा बुजुर्ग उहे त बाकायदा इशारन में मस्जिद शरीफ जे अंदर गालान खां रोकींदा हा। साईं मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जे बारे में मूं ॿुधो हिकिड़ो शख्स उनते कर्ज घणो थियो, कर्ज घणो हुयो। वो पियो गाल करे त असां वञो पिया साईं ॾे दुआ घुरां। अञा मस्जिद जे ॿाहिरां हुयासीं, साईं मस्जिद जे सहन में बीठा हा त यकदम असां ते नज़र पई, चादर कुले तां लाए मस्जिद में मुहारो ॾियण शुरू कयो। मुहारो प्यारे पाण फरमायो अदा जन ते कर्ज आ, वो असां ॾे न अचनि वञी खुदा जे घर जी मुहारी। अल्लाह जे घर जे अञा असां ॻाल्हायो कोन त अॻे बुजुर्ग असांखे ॿुधायो त जेते कर्ज आ उहो खुदा जे घर जी ख़िदमत करे मुहारो ॾे, खुदा उन तां कर्ज लाहे छॾी। प्यारा मुसलमान भाइरो, अदब वारी जाइ आ। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमात अवां छा थे ॻाल्हायो, छा पे कयो?
हिन कुंड वारनि अर्ज़ कयो सही असां तो वटां जो कुछ सिखियो आ पढ़ियो आ इल्म पिरायो आ उन में हुयासीं एक ॿिए जो इम्तिहान वठी रहियासीं मसलो मसाइल ते बहस मुबाहिसो करे रहियासीं पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अवां जो मशगलो अवां जी कचेरी भली ही खुदा तव्हां खे बरकत दे शाबाश वञो पंहिंजी कुंड वसाओ वरी हिन पासे वारनि खे सॾ कयो हे आया साईं करीमन फरमायो अवां छा थे कयो कि भला से असां नफल थे पढ़िया अल्लाह जी इबादत में हुआसीं मदनी साईं उन्हनि खे बि दुआ ॾिनी शाबकार भले वञ हिन पासे वारा अवां छा थे कयो साईं असां मालिक जो ज़िक्र वेठे अल्लाह साईं जो ज़िक्र पे कयोसीं ज़िक्र जा तरीक़ा कबे के बे सिखायासीं इन मशगले में पाण करीमन उन्हनि खे बि शाबकार ॾिनी वञी पंहिंजी कुंड वसा हाणे हीअ कुंड बची जंहिंमें उहे माण्हू वेठा हारी मजदूर धनार मालिकन सॾ कयो वेझड़ा आया मुझे सोने हबीब करीम फरमायो अवां छा थे कयो हाणे चुप थी विया हेॾां वारनि त इल्म जो जी ॻाल्हि कई हेॾां वारनि अल्लाह जी इबादत हेॾां वारनि अल्लाह जो ज़िक्र असां त अल्लाह जे ज़िक्र में कोन हुयासीं मदीने जो साईं फरमायो ख़ुदा जो घर आहे यानी हिते ख़ुदा जी ॻाल्हि करणु खपे असां त मदीने वारे साईं जा मौजा बि बयान कया ईअं न त मालिक नाराज़ थियनि पुछाऊं छा पे कयो सभई चुप थी ॿियो दफ़ो पुछाऊं टियों दफ़ो पुछाऊं ॿुधायो बटन मथे सिर खया अर्ज़ कयो सोना असांखे ॿियो कुझु न थे आयो असां तुंहिंजी पे तारीफ़ असां तुंहिंजो मौजा पे बयान ॻाल्हि जेका आहे सा आहे हुयो अल्लाह जो घर पर असांखे ॿियो कुझु न थे आयो असां तुंहिंजो ज़िक्र कयो आहे तुंहिंजा मौजा बयान कयनि उन बुजुर्ग मुखे बुधायो त हिक हिक के मदीने वाले साईं फरमायो अगते अचो अगते अची उन जूं पुठियूं थपकींदा पुठियूं थपकींदा जे पाण के शाबकार ॾिना आहियूं शाबकार ॾिना विया पाण फरमायूं मुखे रब जो कसम त हुननि जा बि कम भला हा पर मूं मथे निहारियो त मुंहिंजे रब जी नज़र अवां ॾे मुझे मालिक जी नजर अवां ॾे हुई अवां मुझे तारीफ़ पे कई मुझो रब खुश पे हिनन खां भी रब राज़ी आ पर मुझे रब जी नजर तव्हां ॾे ही अवां जेको मुझो ज़िक्र पे कयो अल्लाह से उन खां ॾाढो तो अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां खुश नसीब आहियूं खुश नसीबन उहे मुसलमान जेके मुंहिंजा प्यारा अल्लाह जे ज़िक्र जूं महफ़िलूं क़ाइम कनि था पर उन सां गॾु मदीने जे साईं जे ज़िक्र जी महफ़िल कनि था सोने हबीब करीम जो ज़िक्र ॿुधनि ॿुधाइनि था ये तमामु भलारा मुबारकबाद जे लाइक़ अल्लाह से असां ऐं तव्हां जे मथां राज़ी आहे जे अॼु असांखे हिते गॾु करे मदीने वारे साईं जे ज़िक्र ॿुधाइण जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तो हिते जो शरफ़ असांखे नसीब फरमायो आहे इंशाअल्लाह ताला मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जा टे क़िस्मन हिकड़ो बशरी मेराज आ ॿियो नूरी मेराज आ क्यों मलकूती मेराज आ अज सिर्फ तवां जी खिदमत में बशरी मेराज जो जेको हिस्सो आ वो अवां जी खिदमत में अर्ज कंदस टेई जेके हिस्सा उनन जे ला टाइम खपे मुझा प्यारा इन हिकड़े हिस्से के बयान करण जे मुख्तसर इंशाअल्लाह कोशिश कंदस अल्लाह से मुखे बुधाइण जी अवां के बुधण जी तौफीक अता फरमाए मुझे प्यारे महबूब करीम जो फरमाना ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जडे हेड़ियूं महफिलूं कायम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो अचो त वॾा जवान गॾिजी सभु अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या चौ सल्लल्लाहु अलैका प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी पाक उहा ज़ात
असरा बिअब्दिही जै सैर करायो पंहिंजे खास बाने खे लैलन रात जे थोरड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा वारे तरफ अल्लज़ी बारकना हौलहू उहा मस्जिद अक़सा जे चौधारी असां बरकतूं निशानियूं रखियूं आहिनि लिनुरियहू मिन आयातिना मेराज जो सैर जो मक़सद इहो आहे त असां पंहिंजे महबूब करीम खे पंहिंजूं ख़ासि निशानियूं ॾेखारियूं इन्नहू हुवस समीउल बसीर बेशक उहो ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। प्यारा मुस्लमान भाइरो हिन आयत करीमा में अल्लाह साईं बशरी महराज जो जेको हिस्सो आहे उनखे बयान फरमायो। अॻिते जो महराज क़ुरान पाक जी ॿियनि आयतुनि खां हदीसुल मुबारकल खां साबित आहे, पर हीअ जेका मूं आयत करीमा पढ़ी आहे इन में सिर्फ़ अल्लाह ताला जी ज़ात बशरी महराज जो बयान फरमायो आहे जेको मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं जो महराज आहे। इंशाअल्लाह इन्ही ते आऊं रोशनी विझंदुसि, इन्ही जा जेके नुक़ात आहिनि उहे अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सैर जो जेको ज़िक्र कयो आहे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं जो। प्यारा मुस्लमान भाइरो मुंहिंजो रब मालिक खालिका कुल शय ते कादिरा जेकॾहिं मस्जिद हराम खां डायरेक्ट मथे घुराए हा तब मुंहिंजो पाक रब घुराए पियो सघे। अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मस्जिद अक़सा जे तरफ़ छाजे लाइ मोकिलियो, एॾा जे लाइ अल्लाह पंहिंजे हबीब करीम खे छाजे लाइ रवानो फरमायो। इहे इन में जेके नुक़ात अॻ में तव्हांजे ख़िदमत में उहे अर्ज़ कंदुसि। प्यारा मुस्लमान भाइरो उलमाए किराम फरमाइनि था अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मस्जिद अक़सा जे तरफ़ पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन्ही जे लाइ घुरायो त असल में जेको आसमान जो दरवाज़ो आहे उहो दरवाज़ो मस्जिद अक़सा जे ऐन मद मुक़ाबिल मथों आहे। जेके अल्लाह जा मलाइक सगोरा ज़मीन ते लहंदा आहिनि उन दरवाज़े खां लहंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा कानूनी तौर पर उतां ईंदा वेंदा आहिनि, हेठां जा मलाइक मथे वेंदा आहिनि त उतां खां वेंदा आहिनि, मथां वारा मलाइक ईंदा आहिनि हेठि त उन दरवाज़े खां ईंदा आहिनि। अल्लाह जो पैगंबर हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम उन दरवाज़े खां ईंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब मां क़ादिर आहियां जेकॾहिं तव्हांखे मस्जिद हराम खां सिधो मथे आसमान ते घुराया तब भी मां घुराए तो सघां, पर जेको उसूल आ जेको कानून आ उन कानून वारे दरवाजे खां मां तोखे थो घुराया। इन जे करे अल्लाह पंहिंजे महबूब खे मस्जिद अक़सा घुरायो। ॿियो मुंहिंजा प्यारा राज़ इहो हुयो त हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी जेका भी उम्मत हुई उन्हनि जे मथां पर्दो फर्ज कोन हो, कपड़ा कोन पाईंदा हा, सिर्फ हज़रत ईसा अलैहिस्सलाम कपड़ा पाईंदो हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿिया कपड़ा कोन पाईंदा हा। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे बारे में उन्हनि जी उम्मत बनी इसराइल ये सोचींदा हा त असांजे नबीअ में को ऐब आ, इन जे करे कपड़ा थो ढके, ऐब खे ढके थो। ये ॻाल्हियूं करण लॻा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि जी
इहा ॻाल्हि बर्दाश्त करे न सघियो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम हिकु दफ़ो नहर जे तरफ़ गुस्ल करण जे लाइ वियो। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। नहर जे तरफ़ वियो, पंहिंजा कपिड़ा लाए हिकिड़े पत्थर ते रखियाऊं, पाण गुस्ल पिया फरमाइनि। उहो ॾींहुं मुंहिंजा प्यारा बनी इसराईलनि जो वॾो ॾींहुं हुयो। सभई बनी इसराईल 12 बच्चे उन मैदान में गॾु हुआ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुकुम फरमायो, ऐ पत्थर मां रब जो हुकुम आ, मुझे नबी मूसा कलीमुल्लाह जा कपड़ा खणी ओ उन मजमे में हलो, उते वल जिते बनी इसराईलन जो मेलो लगो पियो आ। यो पत्थर कपड़ा खणी भगो। हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी नजर पई। पान फरमायो 120 हजर। ऐ पत्थर मुझा कपड़ा, मगर पत्थर रुकियो ही कोन, उन मेले में वनी रुकियो। हजरत मूसा अलैहिस्सलाम भी उते आयो। जने बनी इसराइल ने मूसा अलैहिस्सलाम दे निहारियो त शर्मिंदा थी पिया। असां समझो त अल्लाह जे नबी में ऐब आ, पर मूसा अलैहिस्सलाम त बेऐब नबी आहे। हजरत मूसा अलैहिस्सलाम कपड़ा पाता, पान जलाली पैगंबर लठ खणी उन पत्थर ते शुरू थी वियो। पत्थर के ॾाढो कुटियई। जॾहिं कावड़ थदी थी, उन खां बाद हजरत मूसा अलैहिस्सलाम रवानो थियो। पत्थर अल्लाह के अर्ज कयो, मुंहिंजा मौला हुकुम तुंहिंजो, तुझे हुक्म ते मूं कपड़ा खाया, मुखे हेतरी मार मिली आ, मूसा इंसाफ थे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ पत्थर जेको घुरी सो मां तोखे ॾियां। छा थो घुरी? अर्ज के मुंहिंजा मौला मां छा घुरां, तूं ॾियण वारो रब्बा, जेको वणई सो मुखे अता। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, जेकॾहिं तो मूं ते इहा ॻाल्हि रखी आ त ऐ पत्थर मां तोखे मस्जिद अक्सा जे दरवाजे जे पासे में रखराए तो छॾियां। मुंहिंजा नबी सगोरा तो पत्थर में पंहिंजा घोड़ा, पंहिंजा उठ, पंहिंजे सवारनि जा रसा ॿधंदा। पर जॾहिं मुंहिंजो प्यारो महबूब इमामुल अंबिया मेराज वारी रात मस्जिद अक्सा ॾे ईंदा, हुन टाइम में हिकिड़ो पेर मुंहिंजे हबीब जो रिकाब में हूंदो, ॿियो पेर तुंहिंजे मथे रखे। भला इहो इनाम सही आहे? मुझो हबीब मेराज वारी रात अचे, पंहिंजो पेर मुबारक तुझे मथों रखे। ऐ पत्थर इन खां वधीक मूं वटि ॿियो इनाम कोन्हे को। पत्थर राज़ी थी वियो, मुंहिंजा प्यारा ये मुंहिंजा मौला मूंखे उहा जाइ खपे, उन जाइ ते मूंखे रखरायो। पत्थर उन जाइ ते आयो। हाणे मुंहिंजा प्यारा सालनि खां इंतज़ार में आ, कॾहिं अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात मस्जिद अक्सा ॾे आया। पाण पंहिंजे सवारी बुराक तां जॾहिं लहण जो इरादो फरमायो, हिकिड़ो पेर मुबारक रिकाब में हुयो, ॿियो पेर मुबारक उन पत्थर ते रखियो। वरी जॾहिं मुंहिंजा प्यारा मथे वञण लॻा त हिकिड़ो पेर पत्थर ते रखी, ॿियो रिकाब में रखी। जीअं जो पाण करीबन पत्थर वारो पेर मथे कयो त उहो पत्थर मुंहिंजे हबीब जे पेर सां चुंबड़ी वयो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे पेर मुबारक सां हो, जेके सखरा पत्थर सॼो वेंदो आहे, जेको अञा ताईं आसमान ज़मीन जे दरमियान में लटकियो पियो आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे पेरनि मुबारक खे चुमियूं ॾींदो रहियो, प्यार कंदो रहियो। जॾहिं विच ते विया, उते मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे छॾको ॾिनो, पत्थर मुंहिंजा प्यारा पेर खां निकिरी वियो, अञा ताईं हवा में मुअल्लिक़ आहे। अल्लाह साईं न चाहियो त इन पत्थर ते वरी कंहिंजो ॿियो पेर अचे, वो पत्थर अञा ताईं हवा में मुअल्लिक़ आहे। इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मस्जिद अक्सा घुरायो। क्यों राज़ी आहे? मुंहिंजा प्यारा दोस्तो, क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइम थींदो मुल्क शाम में। फ़लस्तीन इहो सभु मुल्क शाम जो हिस्सो आहे।
मुल्क शाम जी सरजमीन आ। शाम मुल्क में क़यामत जो रिहाड़ो कायम थींदो। जेको मैशर जो मरकज हुंदो सो मस्जिद अक्सा वारो पासो हुंदो। मस्जिद अक्सा जे दरवाजे ते तराजू लगंदो जंहिंमें अमल तोरिया वेंदा। या मखसूस जाए हुंदी इते मुंहिंजा प्यारा मरकज हुंदो मैशर जे मैदान जो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुंहिंजा हबीब इन मैशर जे मैदान में सभिनी खे अचणो आ। सब हिन मैशर जे मैदान में ख़ाइब थी वेंदा डिजी वेंदा। तव्हांखे इहे सभु क़यामत जा मंज़र मां अॻ में ॾेखारे छॾियां। हिते छा थींदो हिते छा थींदो हिते छा थींदो। ॿिया जॾहिं नेमो ईंदा उहे डिजी वेंदा। तुंहिंजो ही मुल्क ॾिठल हूंदो तुंहिंजे मथां को बि ख़ौफ़ राज़ कोन हूंदो। ॿिया नफ़्सा नफ़्सी में हूंदा। तव्हां उम्मती उम्मती कंदा रहंदा। इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मस्जिद अक्सा ॾे घुरायो। छाजे ला घुरायो? इहो सैर छाजे ला थियो? मेराज छाजे ला थियो? उलमाए किरामन 17 वजूं 17 असबाब ऐं ॿियनि पर अल्लामा मोइन काशफी वाइज काशफी रहमतुल्लाह अलैह 17 बयान फरमान। उन मां सिर्फ 2 तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयां त इहो सॼो सफ़र मेराज थियो छाजे ला। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा मिठड़ा महबूब मक्के पाक में हुया। काफर मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे तंग करण लगा परेशान करण लगा। असां तव्हां जे अखियुनि जो ठार जॾहिं ॿाहिरि निकिरंदो घटियुनि में हले त मायूं काफरनि जूं ॾींहं भर जो किचरो मेड़े गॾु करे रखंदियूं हुयूं। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां उछलाईंदियूं हुयूं ऐं नंढड़ा ॿार पत्थर हणंदा हुआ। अल्लाह जो हबीब मस्जिद हराम में नमाज पढ़े रुकू में वजन सजदे में वजन तो उतबो शैबो। ये मुझा प्यारा नामी गिरामी काफर हा बेअदब गुस्ताखा। ये मुझे हबीब करीम जे पुछियो मुबारक ते वजनी भारी पत्थर रखंदा। अल्लाह जा महबूब एक दफो हरम पाक में बाहर अची रहा हा। हिकड़ो काफर सामू आयो चवण लगो जे अल्लाह जो रसूल आई त पो अॻियनि रसूलन सां उन्हनि जे माण्हुनि ज़्यादतियूं कयूं उन्हनि नुक़सान ॾिनाऊं त रब करीम कावड़ जी उलट जे मथां अज़ाब आंदा उन्हनि खे तबाह बर्बाद करे छॾियो। तूं चवीं थो त मां अल्लाह जो हबीब आहियां अल्लाह जो रसूल आहियां। असां त हदूं तोड़े छॾियूं। असां तोखे पत्थर था हणूं। असां तोखे घटि वधि ॻाल्हायूं था। असां जूं मायूं अवां ते किचरो थियूं उछलायूं। अॼु ताईं असांखे कोई पत्थर बि कोन लॻो आहे। तुंहिंजे रब असांखे कुछ भी न कयो आ। अल्लाह जे हबीब करीम मथे ॾियारियो पाण करीम लुखारा थी पिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब करीम ॾे निहारे पाण करीम रब करीम फरमायो मुंहिंजा राणा मां सभु कुझु ॿुधी रहियो आहियां ॾिसी रहियो आहियां। मुंहिंजा महबूब तव्हां ग़म न कयो। मां कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मुंहिंजा महबूब इहे तोखे अहिड़ियूं ॻाल्हियूं चई रहिया आहिनि मां बि ॿुधी रहियो आहियां। हिननि खे चओ त मुंहिंजो बि रब साॻियो रब आहे जेको मूसा कलीमुल्लाह जो ईसा रूहुल्लाह जो ॿियनि जो जेको रब सोई साॻियो मुंहिंजो रब आहे। उहो रब चाहे त अॼु अव्हां खे तबाह बर्बाद करे सघे थो। जबल पाण में टकराए तव्हां खे तबाह करे सघे थो। लेकिन ऐ मुंहिंजा महबूब मां छा कयां जॾहिं कावड़ अचे थी इन्हनि ते अज़ाबनि जा बादल भरे हेठि तो निहारियां अंत फीहिम तो मिठड़े महबूब जी तस्वीर नज़र थी अचे। इन्हनि में तूं घुमी फिरी थो तोते नज़र पवंदी आ। मुंहिंजी कावड़ ठरी पवंदी आ। मां आयल अज़ाब टारे छॾींदो आहियां। मुनासिब न लॻंदो आहे त जन में तो जहिड़ी तस्वीर हुजे तो जहिड़ो मोहम्मद हुजे। तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है। तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है।
तो जड़ी सोहनी तस्वीर इन्हनि मज मौजूद आ। मुंहिंजा महबूब अज़ाब जा बादल भरींदो आया, तलवारूं तीर रखंदो आया। जॾहिं तो प्यारे महबूब जी प्यारी सूरत ते नज़र पवंदी आ त आयल अज़ाब टारे छॾींदो आया। उन खां अलावा मुंहिंजा हबीब तो इन्हनि जे लाइ अज़ाब घुरियो कॾहिं रातो ॾींहुं त दुआ थो घुरी त मौला इन्हनि खे हिदायत ॾे, इन्हनि ते रहम फरमा। ऐ मुंहिंजा महबूब करीम रातो ॾींहुं तव्हां इन्हनि जे लाइ दुआऊं था घुरो। ऐं वाकई अल्लाह जा महबूब करीम सुभान अल्लाह एॾा त रहम दिल हुया, एॾा त शफ़ीक हा। जॾहिं मक्को पाक जॾहिं मदीने पाक आया त मक्के वारनि जे मथां ख़ुदा ॾुकार आंदो, मींहं बंदि थी विया। मुंहिंजा प्यारा उनजा माल मवेशी मरण लॻा। पोइ इहे साॻिया माण्हू मक्के वारा गॾिजी मदीने पाक आया। अञा इन्हनि ईमान कोन आंदो हो। अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो, मुंहिंजा महबूब जन तोखे मक्के मां कढियो, इहे सभु तोॾे मेल कयो अचनि था पिया, तुंहिंजे दर अचनि था पिया। ये तोखे अर्ज कंदा त असांजे लाइ दुआ घुर बरसात वसे। जॾां खां तव्हां मक्को छॾे आया हो मक्के में ॾुकार आ। ऐं मुंहिंजा महबूब ये तो ते ईमान कोन था आणनि पर अचनि तुंहिंजे दॾे ते पिया। मूंखे ख़बर आ त तव्हां रही कोन सघंदो, ज़रूर इन्हनि जे लाइ हथ खणंदो। ये सब टोटल आया वडा वडा जेके हा सब मदीने पाक में आया। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह इक़्तिस में थी वेठा, साईं असां तोखे सतायो, असां तोखे तंग कयो, सब ॻाल्हियूं हाणे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां को बि मुड़ी तुंहिंजे तॾे ते आया हूं, हथ खणो त मक्के ते को मींहुं वसे। उन टाइम अल्लाह जे महबूब करीम जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। अर्ज कयो, मुंहिंजा मालिक मिठा, वाकई इन्हनि मूंखे सतायो, वाकई मुंहिंजा महबूब मुंहिंजा मौला इन्हनि मूंसां नाजायज़ो नाजायज़ूं कयूं। मुंहिंजा मालिक मिठा, पोइ बि मुंहिंजा माइटनि या रब्बुल आलमीन इन्हनि ते रहम करे इन्हनि जे शहर ते बरसातूं वसा। मुंहिंजे हबीब ही हथड़ा खया, अञा उहे उते हा मक्के कोल हा त मक्के वारनि जे मथां बरसात शुरू थी वई हुई। मुंहिंजा महबूब कुछ भी आहिनि तुंहिंजे तॾे ते वेठा आहिनि, तुंहिंजे दर जा सवाली जा वेठा आहिनि, तो हथ खया आहिनि। मां बि लेखो कोन रखियो आहे, हिननि जे पहुचण खां अॻु में मक्के ते मींहुं वसाए छॾियो आहे। ऐं मुंहिंजा हबीब तव्हां हिननि जे लाइ कॾहिं अज़ाब घुरियो ई कोन आहे, तव्हां कॾहिं हथड़ा मथे खया ई कोन। ताइफ जे मैदान में तव्हांजा साथी तव्हांखे चवंदा रहिया इन्हनि जे लाइ बददुआ घुरो। अवां दुआ घुरी ही के ऐ परवरदिगार है ये मुर्ज़गार, इनको माफी दे न कर इनकी खताओं को शुमार, इनको माफी दे। तो कई साहबी आमीन न चई, मुझे हबीब फरमा आमीन चो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पिटियो त नथा, अवां इनखे बददुआऊं त कोन था ॾिया, हिन जे लाइ दुआऊं था घुरो। ये सुनकर रहमतल लिल आलमीन ने हंस के फरमाया कि मैं इस दहर में कहरो गजब बनकर नहीं आया। मां रहमतुल आलमीन थी आयो आहियां, हिननि जे लाइ दुआ थो घुरां, बददुआ कनि, हे मरी ख़त्म थी वेंदा त पोइ कहिड़ो फ़ाइदो। हे हूंदा मन हिननि जो औलाद थिए, उहा औलाद मां रसूलुल्लाह खे सुञाणे, मुंहिंजा ग़ुलाम थियनि। मुंहिंजा प्यारा हुन काफ़िर तानू ॾिनो त अवां अकेला आहियो, अवां सां मके वारा हेतिरियूं ज़्यादतियूं करे रहिया आहिनि, अवां जो रब उन्हनि खां बदिलो कोन थो वठे। मुंहिंजे हबीब करीम जे दिलि ते इहा ॻाल्हि भी रही। अल्लाह पाक फैसलो कयो, ऐ मुंहिंजा जिब्राईल मुंहिंजे महबूब खे ला मकान ते वठी आ त मां भाकुर पाए पंहिंजे हबीब खे चवां त या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह। ऐ मुंहिंजा हबीब तूं अकेलो नहीं, मां रब तोसां गॾु आहियां।
तुझे रब तो सा गड्डा मां तुझे ला काफी आया ये कुछ दिन जो मसलो आ सबई तुझा गुलाम थी वेंदा ये पत्थर दिल तुझे कदमन ते पिया हुंदा मुझा हबीब करीम कुछ राज न्याज आहिन तवा दिसजो त मां छा थो कया मुझा हबीब तवा पान के अकेलो न समझो मां रब तो सा हमेशा गड्डा या अय्युहन नबी हस्बुकल्लाह मां रब तो सा गडाया हिकड़ी वजह बी वजह यही अल्लाह जा महबूब सा गुनाहगार उम्मत जेला रातों ॾींहं रोईंदा रहा मुझा प्यारा वॾा सजदा वॾा रुकू मुझ वॾियूं वॾियूं इबादतूं सारी सारी रात जो उजागो कंदा रहा रोईंदा रहा हिक आशिक़ फरमायो एतिरो जो अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं और मेरे करीम से कर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से कर किसी ने कतरा है मांगा तो दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं रब करीम दिलासा दींदो रहो अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम खे फरमाईंदो रहो मुंहिंजा महबूब उम्मत जे मामले में एॾो न रो ए मुंहिंजा हबीब मां 5 वक्त नमाज़ तो ॾियां मां अहिड़ा अमल अहिड़ियूं तस्बीहूं अहिड़ा विर्द वज़ाइफ तो ॾियां जंहिंमें महिनत थोरी आहे टाइम थोरो लॻंदो पर मुंहिंजा महबूब मां उन्हनि खे सवाब वॾो अता फरमाईंदुसि हदीस पाक में अचे थो हज़रत सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह पाक पैदा फरमायो त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम पंहिंजी सूरत पंहिंजी ताक़त ॾिसी शुक्राने जी नियत सां बरकातू नमाज नफल पढ़ियो जंहिं नफल में हज़रत जिब्राइल खे 1200 साल लगा अब घणा 100 साल 600 साल एक रकात में 600 साल बी रकात में नफल पढ़ी पूरो कयाऊं सलाम वरायो ख्याल आयो तो एड़ो नफल कहीं न पढ़ियो होंदो अल्लाह ताला जी दात बा बरकात फरमायो जिब्राइल तुझो नफल भलो आ पर जॾहिं क़यामत जे ॾियारे नफलन जो वज़न थींदो जॾहिं नफल तोड़िया वेंदा तुझो नफल हिकड़े पासे बे पासे मुझे हबीब जे गुलामन जो नफल रखियो वेंदो तुझे नफल खां मुझे महबूब जे गुलाम जो नफल वज़नी हूंदो सवाब हुननि खे वॾो मिलंदो भले रुकू जल्दी वारो हूंदो सजदो जल्दी वारो हूंदो पर मुंहिंजे महबूब करीब जे सदके मां उन खे सवाब ज्यादा अता फरमाईंदुसि अल्लाह पाक दिलासा दींदो रहो दिल भरियूं दींदो रहो मदीने जा साईं रोंदा रहा अल्लाह पाक फैसलो कयो मुंहिंजा प्यारा जिब्राइल जी मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब करीम खे ला मकान ते वठी आ त मां पंहिंजे हबीब खे पंहिंजे रहम करम जा दरिया ॾेखारियां पोइ फैसलो मां पंहिंजे हबीब खां करायां मुंहिंजा महबूब हाणे अंदाज़ो तव्हां लॻायो तव्हांजे उम्मत जा गुनाह वॾा घणा या मुंहिंजे रहम करम जा दरिया वॾा मुझे रहमत जा दरिया वदान या अवां जे उम्मत जा गुनाह वदान फैसलो पाण कर इन्ही जे ला अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम खे आसमान ते घुरायो टी वजा ते हेडो सारो पंथ चवंदा न त जेतिरो जेड़ा पंध कबो आ उन मेहमान जी ओतिरो कदर ऐं इज्जत वधदी आ बाबा हेडो पंध करे मुझे मिलण आयो आ हेतिरो पंध करे आयो आ अल्लाह जे हबीब करीम जो इहो इरादो ते हेडो सारो पंध करे रब करीम वट वञी पंहिंजे उम्मत जी सिफारिश कयां मुझा मौला हेडो पंथ करे तो वट आयो आया इन पंथ जो असल मकसद आ मुझी गुनाहगार उम्मत जी तोखे फारता बारो चा ॿिया बि घणा पर मुझो पुनो सर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वर विली हल पो मथा माजूरन हो तो धरी दम हथड़ा
अरसे में हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह उहा वजह बयान फरमाई के अर्श ते मुंहिंजो सजन मेराज मानन पियो वञे तो असां नालायकन खे अजरंग लाइण पियो वञे रहमतन जा मींह राजल ते वसी पिया वॾा फुड़ा रहमतन जा मींह राजल ते वसी पिया वॾा फुड़ा बख़्शजी वेंदा हितों अॼु हे बुरा हे बेवड़ा तो असां बदकारन खे अॼु बख़्शराइण पियो वञे वाह घोड़े ते चढ़ी अॼु वागूं वराए केर थो घोट खे अॼु आसमानन ते घुराए केर थो दावत करे ऐं केर खाइण पियो वञे केर थो दावत करे ऐं केर खाइण थो वञे सबब मोवा जी खिदमत में अर्ज कया हाने मुख्तसर झलक मेराज शरीफ जे वाक़े जी अल्लाह ताला जी रात बाबरकात 27 रात हिन महीने जी हाने भी जॾहिं ही महीनो ईंदो आहे 27 जी रात जेके मुंहिंजा प्यारा मदीने पाक में हितां जा किथां जा भी हाजी सगोरा उमरे वारा हुते वेंदार 27 जी रात जॾहिं आधी रात थींदी आहे त बाक़ायदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक खां आसमान ताईं नूर जा गोला नज़र ईंदा सुभान अल्लाह वाह सही वाह हर साल 27 जी रात अल्लाह से यो मंजर वरी पेश कंदो आहे उनखे दोहराईंदो आहे जिब्रील जी मुंहिंजा मौला अॼु 27 जी रात आहे ऐ मुंहिंजा जिब्रील अॼु वञी हेठ जा इंतजामात मुकम्मल करे आसमान जे मलाइकन खे चओ अॼु मुंहिंजी इबादत मुंहिंजो ज़िक्र अज़कार छॾे मुंहिंजे हबीब जे रस्ते खां ॿिन्ही पासनि खां बीहन मुंहिंजो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम गुज़रे मुंहिंजे हबीब करीम जो इस्तक़बाल कर नाराहन सलातो सलाम सां इस्तक़बाल कर अर्श फर्श जा मलाइक ला मक़बल वारा मलाइक जन्नत जूं हूरूं गुलमान अज सब जन्नत खां ॿाहिर निकरी बियन सभिनी नबियन खे चओ त मस्जिद अक्सा तैयार थी पहुचन अज सभिनी वलियन खे चओ जेके भी रूहानी आलम अरवाह वारा वलियन जन खे दुनिया में अचणो आ सब रूहानी तौर पर वादी मक्का में हाज़िर थियन अज मां पंहिंजे महबूब करीब के घुराए रहियो आहियां ऐ जिब्रील ये सब इंतजामात मुकम्मल करे को जन्नत मजा नूर जो कपड़ो खणी उन मजा नूर जा बेनर ठाहे नूर वारे कलम सां नूर जी मस सां उन बेनरन ते उहे आयतूं लिख जेके मां पंहिंजे हबीब जे शान में चयूं आहिनि सुभान अल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी ऐ प्यारा जिब्रील पेरू बैनर बना दुनिया वारन जो उसूल आ जई वक्त में मुझा प्यारा दोस्तों उन्हनि जे गोठ में उन्हनि जे शहर में को उन्हनि जो अगवान सरदार ईंदो आ वजीर ऑफिसर ईंदो आ वे बैनर लगाईंदा न अहलन व सहलन मरहबा फलाने खे भली कार था चऊं फलाने खे असां जे गोठ में अचण ते असीं भली कार खुश आमदीद था चऊं उन्हनि में रवाज आ ऐ जिब्रील पहिरियों बैनर ठा उन बैनर ते लिखो सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला इला आखिर यो बैनर मस्जिद हराम जे दरवाजे ते लगा बियो बैनर लिख उन जे मथां लिख यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन
वो बेनर मस्जिद अक्सा जे दरवाजे ते ऐं टियों बेनर पेरे आसमान ते लगा उन जे मथां लिखो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बे आसमान जे दरवाजे ते बेनर लगा उन ते लिखो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। ते आसमान जे दरवाजे ते बेनर लगा उन दे मथा लिख लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। चौथे आसमान ते बेनर लगा उन दे मथा लिख या अय्युहन्नास या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। पंजे आसमान ते बेनर लगा उन बेनर ते लिखो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। ऐ मुझा प्यारा जिब्राईल वरी बेनर ठा उन दे मथां लिखो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। सते आसमान ते बेनर लगा उन ते लिखो वन नज्मि इज़ा हवा। इंतजामात मुकम्मल थी विया बेनर लगी विया जिब्राईल मोटी आयो जी मुझा मौला हाने मुझे ला छा हुक्म अल्लाह ताला जी रात पा बरकत फरमायो ऐ मुझा जिब्राईल जी मुझा मौला जन्नतुल फिरदौस में वन दुनिया वारन जो रवाजा पंहिंजे खास मेहमान जे ला सवारी जो एहतमाम कंदान इंतजाम कंदान। ऐ जिब्राईल जन्नतुल फिरदौस में 40,000 बुराक चरन था पिया उन्हनि मजा हिकड़ो बुराक पसंद करे मुझे दिल भर मदीने वारे साईं जे दरवाजे ते वठी वन पसंद करे वंजा इं खणी न वंजा इशारो आ रब करीम जो 40,000 बुराकल रब पियो फरमाए इं वनी के न खणी वंजा गोला कजा पसंद कजा चूंड कजा। जिब्राईल जो फरमाए त मुखे दुखे में दुखियो यो सवाल लगो त 40,000 नमा ओ केड़ो बुराक आ जंहिंजे तरफ अल्लाह जो इशारो आ तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं समझा जंहिंमें इक़रार भी आ इनकार भी आ। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं समझा जंहिंमें इनकार भी आ इक़रार भी आ। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जंहिं वक्त में मुझा प्यारा जन्नतुल फिरदौस में पैदा 40,000 बुराक चरण पिया हिक खां हिक थुलो मतारो हिक खां हिक सोनो सुभान अल्लाह कद बुत में हिक जहिड़ा हुस्न में हिक जहिड़ा हलन फिरण में हिक जहिड़ा। जिब्राईल अलैहिस्सलाम सॼे बुराकनि जो जाइज़ो वरितो पर ॻाल्हि सम्झ में कान पई अचे त मालिक रब करीम जो कहिड़े बुराक ॾे इशारो आ। हाणे पाण सोच में आहिनि वरी मुझा प्यारा हिकड़ो चक्कर लगायो अचन पया त हिकड़ी वादी आ उन वादीअ में हिकड़ो बुराक आ बुराक वेठो आ अखियुनि मजा नीर वहन था पिया मुझा प्यारा गलनि ते नजुन जा निशान बणजी विया। जिब्राईल अलैहिस्सलाम वेझो आयो आवाज पियो अचे कंहिं आशिक़ तर्जमानी कई उन जो रुअण छा हो मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचनि नथा त मां छा कयां। कई कासद कांगनिया पमुकम कई कासद कांगनिया पमुकम जे हो पुजनि नथा त मां छा कयां जे हो पुजनि नथा त मां छा कयां। तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में
कुही वई कासाई कुर्बल में कुही वई कासाई रुआ थो थोरो या घणो रुआ थो थोरो या घणो जेहो ॾिसनि नथा तप मां छा कयां है बेवस त उठन बार छॾिया बेवस त उठन बार छॾिया असां यार जे वस